अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद मां सिटी न्यूज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम मां हाज़िर आहियां ताराजड़। हिन सां पंहिंजा जो कि हिन प्रोग्राम में टिनि मुख़्तलिफ़ इशूज़ ते ॻाल्हाईंदासीं, जंहिंमां सभिनी खां अहम इशू मुल्क में ड्रोन हमलनि वारो आहे, जंहिं ते पार्लियामेंट अंदरि जेतोणीकि बहस हाणे थोरो जको थी वियो आहे, पर उन हवाले सां असां चाहींदासीं त कुझु इशूज़ आहिनि जिन खे असां ज़रूरु डिस्कस कयूं। उन खां सवाइ अॻूणे सदर जनरल रिटायर्ड परवेज़ मुशर्रफ जी आज़ादी ऐं मुल्क में मकानी चूंडुनि वारो इशू, उन ते बि असां अॼोके हिन बहस में ॻाल्हि ॿोल कंदा। त मूंखे जॉइन कयो आहे जनाब शौकत पराचा साहब, ऐं उन सां गॾु मौजूदु आहिनि कायदे यूनिवर्सिटी में IR में PhD करे रहियूं आहिनि आसिया महर साहिबा। तव्हांखे भलीकार चऊं था, वेलकम कहते हैं पराचा साहब। थैंक यू। सबसे पहले तो शुरू तो इसी से करेंगे, ड्रोन वाले इशू पे। जो इधर हम पार्लियामेंट में भी बहस देखी आपने, इमरान खान साहब और चौधरी निसार के दरमियान जो कुर्बतें थी वो भी देखी, लेकिन एक अमरीकी महकमे ख़ारजा का एक बयान भी आया जिसमें उन्होंने ये कहा कि पाकिस्तान ने कोई सख्त एहतजाज नहीं किया है, ऐसी जैसे रवायती मरासला थमा दिया जाता है उस सफ़ीर को, इस तरह की कार्रवाई अमल में आई है। आप क्योंकि सफारती हल्कों में ज़्यादा आपका आना जाना है, इन चीज़ों पे नज़र भी है, तो जो पार्लियामेंट में बातें होती हैं, आवाम के सामने होती हैं, TV टॉक शोज़ में होती हैं, वो अपनी जगह, ऑफिशियली आप समझते हैं कि पाकिस्तान ने कोई सख्त मौक़िफ़ रखा है इस इशू पे अमेरिका के सामने? आपको 2-3 एस्पेक्ट्स ज़हन में रखना होंगे। पहली बात तो ये है कि ये ड्रोन हुकूमत पाकिस्तान ने नहीं चलाया था। जो इतना हुआ कि अमन मुज़ाकरात भी ख़त्म हो जाएंगे, उसमें हुकूमत पाकिस्तान तो बार बार ये मुद्दा उठा रही है, अमेरिका के साथ भी और मल्टीलैटरल फोरम पे भी। लेकिन जो मौक़िफ़ सख्त रखा या नहीं रखा, अमेरिकन एम्बेसडर को बुलाया गया था, उनके डिमार्श उनके हवाले किया गया था। अगर तो सख्त का मतलब है कि उनको घुसन मारा जाता या इस तरह, वो डिप्लोमेटिक उसमें नहीं होता। बिल्कुल। लेकिन साथ साथ मैं ये भी ज़रूर सोचता हूँ कि प्रॉबेबली जो वज़ीर दाखिला का आउटबर्स्ट था पहले दिन वाला, वो इनिशिएटिव को एक्सट्रीम फोर्सेस के हाथ नहीं देना था। गवर्नमेंट ने पहले दिन वज़ीर दाखिला के ज़रिए ये शो किया कि हम बहुत गुस्से में हैं, हमें बहुत रंज है इस बात का, क्योंकि फिर दूसरे दिन, फिर तीसरे दिन, चौथे दिन, पाँचवें दिन, छठे दिन चौधरी निसार अली खान का वो आउटबस्ट हमें नज़र नहीं आया। ना तो नेटो सप्लाई बंद होने की बात हुई, ना अमेरिका के साथ ताल्लुकात दोबारा रिव्यू करने की बात हुई। एक दफ़ा तो रिव्यू हो गया था। इवन नेटो सप्लाई का मामला भी वफाक का मामला है। लेट मी मेक इट वेरी क्लियर, ये फेडरल गवर्नमेंट का प्रेरोगेटिव है। दुनिया में हमारी तो एक स्ट्रांग फेडरेशन है कि मरकज़ ने बहुत सारा अख्तियार अपने पास रखा हुआ है। जिन ममालिक में फेडरेशन एक लूज सी होती है, लाइक स्विट्ज़रलैंड की मिसाल दूँ, उन ममालिक में भी फॉरेन पॉलिसी वफाक का प्रेरोगेटिव होता है। और ये नेटो सप्लाई को वर्बल नहीं है, ये हमारे सामने पिछले साल जुलाई 2012 में सलाला के बाद जब 6-7 महीने रिव्यू हुआ, तो उसके बाद दोनों साइड्स ने एक एग्रीमेंट किया था, अमेरिका और पाकिस्तान ने। लिहाजा नेटो सप्लाई का मामला एक एग्रीमेंट के ज़रिए है। और मैं अपने मुल्क के हवाले से बात करूँगा कि बहुत सारे पाकिस्तान के हल्के हैं, स्ट्रॉन्ग हल्के हैं, जो फॉरेन पॉलिसी मेकिंग का हिस्सा हैं, वो समझते हैं कि नेटो सप्लाई का जारी रहना हमारे अपने भी इंटरेस्ट में है कि एक ही एक्शन से आप अराउंड 48 कंट्रीज़ के साथ आपका लैजान रहता है। क्योंकि अभी तो वहाँ हैं ISAF की फोर्सेस हैं, नेटो की फोर्सेस हैं, और नेटो में टर्की जैसा हमारा दोस्त भी है। तो नेटो सप्लाई अगर आप बंद करें तो इट मीन्स के अराउंड 48 कंट्रीज़ को आप नाराज़ भी करेंगे। इसलिए जब फॉरेन पॉलिसी कहते हैं ना कि फॉरेन पॉलिसी एक ठंडे दिमाग, कूल माइंडेड लोगों का काम है कि वो रिएक्शनरी होने की बजाय मुल्क का लॉन्ग टर्म इंटरेस्ट देखें, मुल्क के तवीलुल मुद्दत मफादात का ख्याल रखें। क्या वो एक ड्रोन हमले की वजह से बंद हो सकती है? ड्रोन पहले से भी चल रहे थे, ये कोई वाहिद ड्रोन अटैक नहीं हुआ। हुकूमत पाकिस्तान जो आप कह रहे हैं, ये बरबला मौक़िफ़ है हमारी पूरी कौम का है कि कोई भी मुल्क आकर इधर हमला करे, चाहे वो एरियल हो, वो फुट ऑन द ग्राउंड हो, वो हमें काबिल कबूल नहीं है, क्योंकि वो हमारी खुद मुख्तारी के ख़िलाफ़ है। इसी तरह हम भी नहीं चाहते, पाकिस्तान भी नहीं चाहता कि हम किसी और मुल्क में जाके फुट ऑन ग्राउंड करें या हम हमला करें।
افغانستان کی طرف سے شکایات آتی رہتی ہیں کہ انفلٹریٹرز پاکستان کی طرف سے وہاں جاتے ہیں، لیکن حکومت پاکستان جہاں تک ریاست کا تعلق ہے، ریاستی اداروں کا تعلق ہے، یہ واضح پالیسی ہے کہ ہم دوسرے ممالک کے خلاف مداخلت نہیں کرتے اور نہ ہی اپنے ملک کی سرزمین کسی کے خلاف استعمال ہونے کی اجازت دیتے ہیں. یہ ایک آفیشیل پالیسی ہے، اسٹیٹ کی ذمہ داری ہے. لیکن ڈرون کا معاملہ، اسپیشلی یہ جو ڈرون ہوا، اب کالا پوزیشن والے پوچھ رہے تھے کہ آخر وہ نام تو بتایا جائیں، جو 3 لوگ جا رہے تھے ابھی تک تو نام نہیں آئے. تو وہ بیسیکلی پالیسی جب حکومت بناتی ہے تو ایک ریٹرک کا حصہ ہوتا ہے اس پالیسی کا، ایک حصہ ہوتا ہے جو ریئل پالیسی چلتی ہے. تو میں سمجھتا ہوں جو پہلے دن کی پریس کانفرنس تھی، جس میں ریویو کا بھی بات کی گئی، جس میں نیٹو سپلائی کے حوالے سے بھی اشارے دیے گئے، میں سمجھتا ہوں وہ ایک ریٹرک کا حصہ تھا، اپنا آؤٹ بس دینا تھا کہ بھائی ہم ناراض ہیں آپ کے سیکشن سے. لیکن کیا حکومت پاکستان کو اس ڈرون حملے کا ذمہ دار ٹھہرایا جائے؟ پاکستان تو خود مختلف فورم پہ ابھی وزیر اعظم جا کے یو این او میں بات کر رہے تھے. تو اس لیے جو سخت یا ہلکا موقف ہے، موقف ایک ہی ہوتا ہے. چلیں یہ ڈرون کے حوالے سے پھر بات کرتے ہیں کہ ڈرون کی ضرورت کیوں پیش آتی ہے امریکنس کو. آتے तव्हां हाणे जॾहिं हीउ हमिलो थियो हिते हकीम उल्लाह महसूद जंहिंमें मारिजी वियो उन ॾींहंनि में तव्हां बाकू में इंटरनेशनल फोरम ते मौजूदु हुयो, सॼी दुनिया मां डेलीगेट्स आयल हुआ. त ओवरऑल सॼी दुनिया उहा या दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा माण्हू उहे इन ड्रोन्स खे कीअं था ॾिसनि. ऐं ज़ाहिर आहे वज़ीर अज़म तव्हांखे यादि हूंदो जॾहिं ओबामा सां मुलाक़ात खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई, उन में वज़ीर अज़म जो पाण चवणो त असांखे पंहिंजो पाण खे पंहिंजे घर खे बि दुरुस्त करिणो आहे. उन ॿियनि लफ़्ज़नि में इहो त ओसामा बिन लादेन असांजे एॾे वॾे हेडक्वार्टर जे वेझो मिले थो, उते उनखे अमेरिकन फोर्सिस निशानो बणाइनि थियूं. हकीम उल्लाह महसूद लाइ ॻाल्हि इहा ई साम्हूं आई आहे त उनजो फार्म हाउस 4-5 किलोमीटर परे हो असांजे फोर्सिस जे हेडक्वार्टर खां. त ज़ाहिर आहे वज़ीर अज़म जो इशारो बि इन्हनि शयुनि ॾांहुं हो त जॾहिं असांजूं पंहिंजूं फोर्सिस कमु नथियूं कनि त ज़ाहिर आहे उन खां पोइ ऑप्शन कहिड़ो बचे थो. त इन हवाले सां तव्हांजो मुख़्तलिफ़ डेलीगेट्स सां ज़ाहिर आहे उते ॻाल्हि ॿोल बि थी वेंदी. त ओवरऑल छा ॿिया जेके माण्हू आहिनि उहे कीअं था ॾिसनि हिन शइ खे? थैंक यू मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾियण लाइ. पहिरीं ॻाल्हि तव्हां चयो की असां डेलीगेट्स सां मिलियासीं. इंट्रस्टिंगली सेंट्रल एशियन स्टेट्स में त इलाही माण्हुनि खे ख़बर ई न आहे की ड्रोन आहे छा ऐं ड्रोन कीअं पाकिस्तान में ईंदा आहिनि अंदरि. लेकिन कुझु जेके जर्नलिस्ट डिफरेंट कंट्रीज़ मां आयल जिन सां मुंहिंजी मुलाक़ात थी, जंहिंमें टर्की बि हुयो, जंहिंमें अमेरिकन जर्नलिस्ट बि हुया, जंहिंमें अफ्रीकन जर्नलिस्ट बि हुया ऐं डिफरेंट रीजन्स मां डिफरेंट जर्नलिस्ट आयल हुया. त उन्हनि सां ॻाल्हाइण महिल असांखे थोरी सी मुश्किल पई पेश अचे, छोकी हो असां पुछनि पिया की इहो विदाउट द विल ऑफ गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान थी ई नथो सघे कमु. हो चवनि पिया तव्हांजी जेकी पॉलिटिकल लीडरशिप आहे उहा कमज़ोर आहे ऐं उन महिल तव्हांखे पंहिंजे पाण खे डिफेंड करणु मुश्किल आहे. छोकी अगरि असां इंटरनेशनल लॉ जे हवाले सां बि ॾिसूं त अगरि हिकिड़ी स्टेट परमिट नथी करे त यूनाइटेड स्टेट कॾहिं बि उनजे टेरिटोरियल बाउंड्रीज़ जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे उन्हनि ते अटैक नथो करे सघे. ॿियो इहो की असांखां क्वेश्चन इहो पिया पुछनि की अच्छा अगरि तव्हां ड्रोन्स जे एॾे ई ख़िलाफ़ आहियो त तव्हां पंहिंजे इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस में न ताईं अपील छो न सबमिट कराई आहे? तव्हांजा एॾा माण्हू आहिनि. सेम मां बि उन्हनि सां इहे पई कयां की असां ड्रोन्स जे मुख़ालिफ़ आहियूं. हालांकि UN जेकी पहिरियां रिपोर्ट ॾिनी उनमें इहो हुयो कि पाकिस्तानी अवाम जेकी आहे उहा ड्रोन्स खे सपोर्ट थी करे. मां चवां असां सपोर्ट न कंदा आहियूं छोकी असांजे हुनमें सिविलियंस किल था थियनि. बट दे वर आस्किंग अगेन के तव्हां अगरि इन जे एतिरा ई ख़िलाफ़ आहियो त तव्हांजी गवर्नमेंट जो मौक़िफ़ इहो क्लियर न आहे. ऐं जीअं हाणे सर बि चयो की गवर्नमेंट जेको आहे उहा सैड अपेयर पई थिए. पहिरें ॾींहं ते चौधरी निसार जेको आहे उहो इलाही मायूस नज़र पिया अचनि की जीअं हकीम उल्लाह महसूद ते हमिलो थी वियो. त मां बि उन्हनि खां हिकिड़ो सवाल, मतिलबु न ई हो US खे ऑफेंड था करणु चाहिनि, न ई हो तालिबान खे ऑफेंड था करणु चाहिनि. पंहिंजो मौक़िफ़ हुकूमत वाज़े न कयो आहे. जेके 3 माण्हू उन्हनि सां टॉक्स करण लाइ विया हुया उन्हनि जा नाला कंहिंखां लिकाया था वञनि, अवाम खां या अगरि तव्हां एतिरा सिंसियर आहियो. हिन महिल हुकूमत खे इहो सोचणु खपे कि अगरि हुकूमत पंहिंजो मौक़िफ़ पंहिंजी अवाम जे साम्हूं वाज़े करे त शायदि अगरि यूनाइटेड स्टेट खे ट्रस्ट में नथी वठी सघे, पंहिंजी अवाम खे ट्रस्ट में वठणु खपे. लेकिन हुकूमत न अवाम खे ट्रस्ट में वरितो आहे, न तालिबान खे ट्रस्ट में वरितो आहे, न यूनाइटेड स्टेट्स खे. त इन जे करे असांजी हुकूमत वधीक मसाइल जे मतिलबु तव्हांखे नज़र अचे कि मसाइल में वधीक इन करे फाथल आहे. हिन महिल मुंहिंजे ख़्याल सां हुकूमत खे खपे कि जेको आहे हुननि जे हथ में हिन महिल नेटो सप्लाई सभिनी खां वॾो टूल आहे. असां चवंदा आहियूं डिप्लोमेटिकली तव्हां वटि हिकिड़ो पावरफुल टूल आहे कि तव्हां के ॿी स्टेट ते डिप्लोमेटिक प्रेशर एक्सर्ट करे सघो.
48 स्टेट्स इन करे असांजे ख़िलाफ़ु न थियणु खपनि, छोकी उन्हनि खे इहो ख़बर हुजणु खपे कि असांजी ख़िलाफ़ वर्ज़ी, असांजी बाउंड्रीज़ जी ख़िलाफ़ वर्ज़ी थी थिए पई, ऐं जीअं ॿी हर स्टेट खे हक़ आहे कि उहो पंहिंजो हर शइ मौक़िफ़ बयानु करे सघे, पाकिस्तान खे बि ओतिरो ई हक़ आहे कि उहो डिप्लोमेटिकली पंहिंजो स्टैंड स्ट्रॉन्ग करे सघे, लेकिन असां पाण स्ट्रॉन्ग नथा कयूं, जंहिंजी वजह वरी इहा ई आहे कि असां तव्हां सम्झो था नेटो सप्लाई बंदि थियणु खपे? नेटो सप्लाई छोकी तव्हां वटि हिन महिल वाहिद रस्तो उहो आहे, अगरि तव्हांखे US खे 2014 मां हिन रीजन मां निकिरणो आहे त US उतां ई पंहिंजी फोर्सिस खे विड्रॉ कंदो, ऐं हिन महिल पाकिस्तान वटि उहो ई हिकिड़ो सुनहरी मौक़ो आहे कि उनखे यूज़ करे, ऐं जेके पंहिंजा असां रोज़ इहे शइ डिस्कस कंदा आहियूं डिप्लोमेट सां पंहिंजी क्लास में हर जॻह ते, कि हिन महिल असां उन टूल खे यूटिलाइज़ था करे सघूं पंहिंजे इंट्रस्ट लाइ। अगर फॉर एग्जांपल हिन महिल जीअं असां ऑयल चईंदा आहियूं, ऑयल अगरि अरेबियन स्टेट्स वटि हिकिड़ो टूल आहे त ईअं ई असां वटि हिन महिल नेटो सप्लाई हिकिड़ो टूल आहे जंहिं महिल असां पंहिंजी जॻह मनराए था सघूं, ऐं पाकिस्तान पंहिंजी इंडिपेंडेंस खे सिक्योर थो करे सघे, असां पंहिंजी इंडिपेंडेंस बि सिक्योर न कंदा आहियूं। ॿी शइ जेसि ताईं अचो कि नवाज़ शरीफ़ साहब हुया US, ऐं हुननि पंहिंजी हिकिड़ी पॉलिसी गाइडलाइन ॾिनी, बैरक ओबामा सां बि हुननि जी मुलाक़ात थी, वञण खां अॻु में हुननि इलाही शयूं चयूं, वापसि अची करे हुननि जो सेंटेंस हिकिड़ी जॻह ते अची रुकी वियो कि असां ॻाल्हाईंदासीं, त अगरि तव्हां ॻाल्हाईंदव त पोइ तव्हां उते छा करण विया हुयो। ऐं जॾहिं तव्हां हुननि जी बॉडी लैंग्वेज बि ॾिसो त नवाज़ शरीफ़ हुन महिल कंफ्यूज़ हुयो, मतिलबु उहो तव्हांखे कॉन्फिडेंट न पियो नज़र अचे, दैट मीन्स कि उनखे ओबामा कोई अहिड़ी शइ चई हूंदी। एनालिटिक्स अगरि असां उन सॼी मुलाक़ात जो एनालिसिस कयूं त पाकिस्तान पंहिंजो स्टैंड हिन महिल ताईं हुकूमत पंहिंजो स्टैंड न ॿुधायो आहे। सेकेंड मिस्टेक इहा आहे कि अगरि नवाज़ शरीफ़ वियो त नवाज़ शरीफ़ न ही पॉलिटिकल पार्टीज़ खे पंहिंजे एतमाद में वरितो, न अपोज़िशन कंहिंखे बि एतमाद में वरितनि, न अवाम खे एतमाद में वरितनि, न इहा शइ डिस्कस थी कि असां US सां कहिड़ी डिस्कशन्स करण था वञूं, जेके डिस्कस थियणु खपनि आहे, ऐं अवाम खे तव्हां वाज़े कयो कि तव्हां कहिड़ी ॻाल्हियुनि ते वञी करे ॻाल्हाइण वारा आहियो। असांजी अगेन उहा थींदी आहे। ॿी ॻाल्हि इहा कि उन मुलाक़ात खां पोइ न ही पाकिस्तान गवर्नमेंट न US गवर्नमेंट ॿई क्लियर न आहिनि, ऐं ॿई हिकिड़े पेज ते नथा नज़र अचनि। अगरि हो वापसि आयो अगेन नवाज़ शरीफ़ ड्रोन रुकराइण वियो उन पंहिंजे हुन में इहो ई बयान में, लेकिन उनजे अचण खां पोइ ड्रोन अटैक थियण ऐं उनमें लीडर कयल थियण, ऐं अगेन इहो हिकिड़ो सवालिया निशान आहे विदाउट द इंफॉर्मेशन जेकी असांजी गवर्नमेंट न प्रोवाइड करे त हकीमुल्ला महसूद खे, छोकी जेसिताईं तव्हां चिप न हणो उनजी बॉडी में ड्रोन उनखे रिकग्नाइज़ नथो करे सघे, त उहा चिप उनखे कंहिं हई, ऐं अगरि हुकूमत असांजी पहिरां सलाला जे हुन में न हुई, पोइ उनखां पोइ ओसामा बिन लादेन जी जॾहिं हो थी उनमें बि बेख़बर हुई, हकीमुल्ला महसूद, मुल्ला उमर जेके बि मारिजा त उन्हनि खां बेख़बर ई आहे, त पोइ असां बाख़बर कॾहिं थींदासीं। चलो प्राय साहब ब्रेक पे जाना है, लेकिन मैं चाहता हूँ दो चीज़ें जो अभी आपने ने कही वो आपसे आपकी महाराना जो राय है वो हमारे नाज़रीन तक पहुँचे। एक वो कह रही है कि ज़ाहिर UN जो लाज हैं उसके तहत आप इस तरह किसी मुल्क की मर्जी के बगैर उसकी खुद मुख्तारी के ख़िलाफ़ इस तरह के अटैक्स नहीं कर सकते, तो इसमें लगता यही है कि हमारी गवर्नमेंट ने कोई इस तरह की इजाज़त दे रखी है। नंबर 2 बात कि अगर नहीं दी तो फिर हम इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस में क्यों नहीं जाते? दूसरी बात का मैं पहले जवाब दूंगा। ना तो पाकिस्तान रुकन है इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस का, ना यूनाइटेड स्टेट्स है। सही। हम मेंबर हैं UN के, तो UN के प्लेटफॉर्म पे अभी प्राइम मिनिस्टर ने ये बात की है। इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस अगर वर्डिक्ट दे भी दे, फॉर एग्जांपल अगर वो हमारे हक में वर्डिक्ट दे देती है, यही इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस ने वर्डिक्ट दिया था इसराइल के खिलाफ वो वॉल बनाने का, दीवार बनाने का, उसका क्या असर हुआ था? यानी इस तरह की एनफोर्समेंट का मैकेनिज्म जिन इंटरनेशनल इदारों के पास नहीं हो, पॉलिटिकल या मॉरल प्रेशर तो आता है। पॉलिटिकल और मॉरल प्रेशर तो फिर अमेरिका पे बहुत है ड्रोन हमलों के हवाले से। एमनेस्टी इंटरनेशनल बार बार बात कर चुकी है, ब्रिटिश हाउस ऑफ कॉमन्स के लोगों ने खतूत लिखे हैं, खुद अमेरिका के अंदर जो ह्यूमन राइट्स आप कह रहे हैं फोरम UN है, UN में आप खड़े हो के सिर्फ तकरीरबाजी करने से तो ये चीज नहीं होगी ना, आपने कोई बाज़ाब्ता कंप्लेंट की है वहाँ? सुने ऐसे तकरीर की जो खड़े होकर तकरीर करने वाली बात है, UN ह्यूमन राइट्स काउंसिल वो एप्रोप्रिएट ऑर्गन है जिसमें रिटन कंप्लेंट की जाती है, वो पाकिस्तान ने की है वहाँ पर, क्योंकि UN ह्यूमन राइट्स काउंसिल की जो रिपोर्टर हैं वो इधर आई थी, वो यहाँ पर मुज़ाकरात हुए थे, उन्होंने जाकर जो UN को रिपोर्ट भेजी, उन्होंने कहा कि पाकिस्तान का मौक़िफ़ दुरुस्त है ड्रोन हमलों पे। फिर अभी फैसला हुआ है
کہ جو پرماننٹ 5 ہیں UN سیکیورٹی کونسل کے ممبرز، ان کے ساتھ ملاقاتیں کی جائیں اور پاکستان کا پرسپیکٹو دیا جائے، وہ ان کو دیا جا رہا ہے. ابھی پرسوں خبر تو آپ کے پاس نہیں آئی ہوگی کیونکہ وہ میڈیا پہ نہیں دی گئی خبر، پرسوں فارن سیکرٹری جلیل عباس جیلانی صاحب نے بلایا تھا EU ایمبیسڈرز کو اور نیٹو ایمبیسڈرز کو، اور ان کو بھی بریفنگ دی گئی. باقی معاملات بھی تھے لیکن ڈرون کا جو نیگیٹو کانسیکوینسز ہیں، امپلیکیشنز ہیں، ان پر بھی بات کی گئی. بات یہ ہے کہ یا تو ہمارے لوگ فیصلہ کریں کہ ہم نے امریکہ کے خلاف جنگ کرنی ہے ڈرون پہ، پوری قوم پھر ساتھ ہوگی. جب اگر جنگ سے مائنس کوئی چیزیں ہیں وہ تو یہی پولیٹیکل ڈپلومیٹک نہیں، ایفرٹس. دوسری بات جو آج کہہ رہے ہیں کہ ہمارے پاس ایک ٹول ہے نیٹو سپلائی والا، وہ ہم یوز کر سکتے ہیں ڈرون کے لیے ہم نیٹو سپلائی یوز کر سکتے ہیں. بالکل نیٹو میں سپلائی تو بند کریں. آپ کو بتا گیا کہ ہم نے ایگریمنٹ کیا ہے. دیکھیں نا، آپ کے پڑوس میں دنیا کی ساری سپر پاورز بیٹھی ہیں. اچھا نہیں ہے کہ آپ ان کو نکلنے میں مدد دیں. جب تک امریکہ اور اس کے اتحادی افغانستان میں ہیں ہمارے لیے مسائل رہیں گے. بہتر جب اسٹریٹجی نکلیں گے، جیسے رشیا کے ٹائم نکلے پھر ہمارا اشر کیا ہوا تھا، وہ بھی آپ کو یاد؟ کنہوں نے؟ جب امریکن نکلے تھے رشیا کے بعد، ہاں پھر کیا اشر ہوا تھا ہمارا؟ نہیں تو آپ بھی چاہتے ہیں کہ امریکہ وہاں رہے. نہیں، جب آپ کے برابر میں بہت ملٹری پاور ہو تو پھر اس طرح کی حرکتیں ہوتی رہتی ہیں. ٹائم ہوا بریک کا. نہیں، ٹائم بریک کا نہیں ہے نا. بریک سے واپس آتے ہیں پھر مزید بات چیت کریں گے. ناظرین، ہلو تھا بریک تے سنا کر رہے جو ناظرین، پروگرام میں بھی ہر بھلی کار. پراجا صاحب، جنرل مشرف صاحب کے کارنامے تو آپ کے سامنے پورے 10 سال صحافیوں نے بھی جدوجہد کی، ہماری سیاسی پارٹیوں نے، وکلاء نے، ججز نے، جو بھی کیسز ان کے خلاف بنے. محترمہ بینظیر بھٹو شہید کا کیس تھا، نواب اکبر بگٹی کا کیس تھا، اس کے بعد ججز کی نظر بندی کا کیس تھا، اس کے بعد لال مسجد والا کیس تھا. تمام کیسز میں ضمانت ہو گئی. آج وہ ایک ملک کے آزاد شہری کی حیثیت رکھتے ہیں. تو کہا یہ جا رہا ہے جو وکلاء ہیں جو مختلف کیسز میں جنرل مشرف کے خلاف پیش ہوتے رہے، ان کا الزام یہ ہے کہ حکومت کے جو استغاثہ کے وکیل تھے انہوں نے کمزور شہادتیں دیں، جس کی وجہ سے یہ آزادی ہوئی ہے جنرل مشرف کی، ان کی ضمانتیں ہو گئی ہیں. ورنہ اتنے سارے شواہد موجود ہیں کہ ان کی ضمانت بھی نہیں ہو سکتی تھی اور سزا بھی مل سکتی تھی ان کو. کیا آپ سمجھتے ہیں کہ کوئی ڈیل کا نتیجہ ہے جنرل مشرف کی جو ضمانت پہ آزادی ہے؟ اس میں کہا جا رہا ہے کہ سعودی عرب بھی ہے، اس میں امریکن کردار بھی ہے. اوورآل کس طرح دیکھتے ہیں آپ اس کو؟ 3 مختلف پہلو ہیں اس چیز کے. پہلا تو یہ جو آپ نے امریکن یا سعودیز کہا، ایز سچ کوئی ریٹن بلو پرنٹ میرے پاس نہیں. صحیح. جو میں ایک جو آپ شہادت کی بات کر رہے ہیں کمزور، تو یہ بھی ایک کمزور شہادت ہوگی. لیکن چونکہ ماضی میں ایسا ہوتا رہا ہے کہ خود نواز شریف کا سعودی عرب جانا، اس وقت جو وزیر اعظم ہے وہ بھی اسی طرح کا ایک، نہیں اس کا تو خیر ریٹن موجود تھا نا ایگریمنٹ میں بھی کسی وقت یہ بھی ریٹرن آ جائے، اگر ایسا ہے تو یہ بھی ریٹرن کسی وقت آ جائے گا. نواز شریف والا بھی تو 5-10 سال کے بعد آیا تھا نا. تو میں کہنا چاہ رہا ہوں کہ مثالیں اور پریسیڈنٹس ایسے موجود ہیں ماضی میں. اب بھی کیا ایسا ہوگا؟ زبان خلق تو کہہ رہی ہے اور زبان خلق نکارہ خدا ہوتی ہے. مجھے زیادہ ڈیٹیلز کا پتہ نہیں ہے کیونکہ سامنے نہیں ہے. دوسرا یہ جو عدالتوں والا معاملہ ہے، ہم تو خود پریشان ہیں، اتنے پریشان ہیں کہ آپ کو اندازہ نہیں ہو سکتا. اس لیے کہ چلیں بے نظیر بھٹو کیس میں ایویڈنس نہیں تھی، بگٹی کیس میں ایویڈنس نہیں ہوگی، لال مسجد میں نہیں ہوگی. جج تو ڈیٹین رہے تھے، بالکل. جج تو خود اپنے گھروں میں بند رہے تھے، ججوں کے بچے بند رہے تھے گھروں میں، ججوں کے بچے سکول نہیں جا سکتے تھے. تو اس سے زیادہ ججز کو، عدلیہ کو کیا ایویڈنس چاہیے تھی؟ لیکن بہرحال وہ اگر ذوالفقار علی بھٹو ہو، یوسف رضا گیلانی ہو، وہاں تو انصاف مل جاتا ہے. ادھر بھی ایک دن ہم سوچیں گے شاید انصاف مل جائے. جو ڈیٹین ہوئے ہمارے معزز جج صاحبان، ان میں سے کوئی جج پیش ہوا اس کیس میں؟ کسی نے کوئی ایویڈنس دیا؟ کوئی آ کے گواہی کسی نے دی؟ ظاہر ہے جب کسی بھی جج کے پاس کوئی کیس لگتا ہے وہ تو آگے گواہیاں، شہادتیں دیکھتا ہے. آپ بتائیں، آپ کو کوئی ایسی کوئی مثال ہے کہ سینکڑوں نہیں تو درجنوں ججز اپنی فیملی سمیت نظر بند تھے، قید تھے، وہ خود یا ان کی فیملی کا کوئی ممبر اس کیس میں آیا؟ سو موٹو کا لفظ سن کے نا ہمیں روٹی کا لفظ اتنا زیادہ نہیں رٹا ہوا جتنا سو موٹو کا رٹا ہوا ہے. تو جو بند تھے وہ سو موٹو بھی تو لے سکتے تھے.
یہ ایک آرگیومنٹ ہے اور آئی سے فیبریکیٹڈ اینڈ فالس آرگیومنٹ کہ جی وہ ایویڈنس اسٹرانگ نہیں تھی, وہ جی استغاثہ ٹھوس شہادتیں. میں کہہ رہا ہوں کہ باقی چھوڑ دیں, صرف ججز کی بات کر لیں, وہ تو ڈیٹین ہوئے تھے اور محترمہ بے نظیر بھٹو شہید تو گئی تھی ججز کالونی تک جس دن یہ ڈیٹین ہوئے تھے. بالکل, اس لیے میں یہ آرگومنٹ نہیں مانتا. تیسری اہم چیز ہے کہ اب تو جنرل مشرف نے جو کچھ کیا, کشمیر کا سودا کیا, پاکستان کا سودا کیا ایک ٹیلی فون کال پر, اب تو وہ کھڑا ہو کے کہے گا کہ دیکھو میرے ہاتھ صاف ہیں, مجھے عدلیہ نے کلیئر کیا ہے. یعنی ہمارے اوپر دو ظلم ہو گئے. ایک تو یہ ہوا کہ بالکل وہ کلین ہو گئے, جو کچھ بھی کیا انہوں نے اس ملک کے ساتھ, ملک کی پالیسیز کے ساتھ, ملک کی خارجہ پالیسیز کے ساتھ, ملک کے اندر جو انتشار آیا, ملک کے اندر جو خون ریزی ہوئی وہ اپنی جگہ پہ. دوسرا اس کو جو ایک کلین چٹ مل گئی کہ نہیں نہیں وہ تو بالکل ہی صاف ستھرا ہے. تو یہ ظلم ہے دو جو اس قوم کے ساتھ. ایک کال والی بات پہ پھر پریس صاحب میں آتا ہوں, پھر اس پہ میں چاہوں گا کہ آپ سے بات ہو. تاں ॾिसो जीअं प्राजा साहब हाणे मिसाल ॾिनो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे केस जो, या यूसुफ रज़ा गिलानी नाअहल थियो, या इवन पाकिस्तान पीपल्स पार्टी जे दौरे हुकूमत में हिकिड़े ॿिए वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ ख़िलाफ़ बि केस हलिया. पर हिते जॾहिं हिकिड़े डिक्टेटर जो केस अचे थो त उन वक़्तु असांजी अदलिया असांखे उहो किरदारु अदा कंदे नज़र नथी अचे. पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हमेशह इहो मौक़िफ़ रहियो आहे त उनखे अदालतूं इंतकाम जो निशानो बनाईंदी रहियूं आहिनि. ओवरऑल मुल्क में अदलिया जो किरदारु ऐं ख़ासि करे परवेज़ मुशर्रफ जे केस जे हवाले सां उनखे तव्हां कीअं था ॾिठो? मां अंकल चवंदमि की उहो त मां अगरि कुझु चवां त हर शइ में वैसे चीफ जस्टिस तो इन अदालत ऐं हर शइ विच में अची वेंदी आहे, लेकिन रिस्पेक्ट में मां वाक़ई इहो सुवालु चीफ जस्टिस खां बि पुछंदमि की जेको आहे मिलिट्री हिते एतिरी स्ट्रॉन्ग आहे ऐं चीफ जस्टिस त पाण विक्टिम आहे. मतिलबु चीफ जस्टिस खे ॿियो कहिड़ो सबूत खपे? चीफ जस्टिस पाण विक्टिम आहे कि उहो पाण नज़रबंद रहियो मुशर्रफ जे अंडर. ऐं चीफ जस्टिस उन जे दौर में हर उहा शइ ॾिठी कि उनखे मुंहिंजे ख़ासि सां कोई एविडेंस ॾेखारण जी कोई ज़रूरत ई न आहे. जज खे बि एविडेंस तॾहिं ज़रूरत पवंदी आहे जॾहिं उन वटि कोई अहिड़ो केस हुजे कि उन ॾिठो न हुजे. असां वटि वीडियो रिकॉर्डिंग्स आहिनि, असां वटि लॉन्ग बर्स जा एविडेंस आहिनि, हर शइ. तव्हां जी एग्ज़ाम्पल ॾिनी, मां बि इहो ई चवंदमि कि जॾहिं जे कोई क्वेश्चन ईंदो आहे या जॾहिं कोई केस ईंदो आहे डेमोक्रेटिक गवर्नमेंट जो, त उते कॾहिं बि इंसाफ़ नाहे मिलंदो. ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फांसी लॻी, केरु हुनजा ज़िम्मेदार हुया, उन्हनि खे फांसी कंहिं मक़सद लाइ ॾिनी वई. अॼु हर अवाम में हर वेठल तबिको जेको आहे उन ते बहस कंदो आहे. अॼु अवाम इलाही उन्हनि खे ख़बर पइजी चुकी आहे कि असांजे पाकिस्तान जो पॉलिटिकल सिस्टम जो सिनेरियो छा आहे. लेकिन कॾहिं बि उहे अकाउंटेबल मिलिट्री डिक्टेटर्स न आहिनि. मे बि मूंखे लॻे थो उहो बजट जेको आहे उहो उन्हनि खे छॾाइण में, मिलिट्री जेको 70% बजट थी खणे उहो छॾाइण में, केस मां रिहाई में बि उन्हनि खे ज़मानत जे तौर ते शायदि ॾींदी हूंदी कोर्ट्स में. लेकिन इनमें भी इलाही सारा क्वेश्चन आहिनि. अगेन जीअं सर चयो कि फॉरेन हैंड आहे, डेफिनेटली इनमें कोई फॉरेन हैंड हूंदो ऐं इहो फर्स्ट टाइम न आहे पाकिस्तान में. पाकिस्तान में अहिड़ा केसिस हमेशह थींदा रहिया आहिनि कि तव्हां वटि हिकिड़ा इम्पोज रूलर्स ईंदा आहिनि ऐं जॾहिं उहो पंहिंजो कमु करे निकिरी वेंदा आहिनि उनखां पोइ असां वटि रिपोर्ट्स ईंदियूं आहिनि. त पाकिस्तान में गवर्नमेंट कंहिंजे थ्रू थी हले अॼु ताईं त इहो असांखे ख़बर ई न पई सघी आहे. उनखां अलावा परवेज़ मुशर्रफ जो मां सेकेंड कंदमि सर खे इन शइ में कि हुननि चयो कि हिन वटि एॾा मथां हुन वटि केस हुया, मतिलबु कि ज़ुल्फ़िकार हिन जी बेनज़ीर भुट्टो जो केस छॾो, बेनज़ीर भुट्टो जे केस में बि मूं वटि अगरि 3-4 क्वेश्चन आहिनि त उहो बि अगरि आंसर थी वञनि त शायदि उहो जेकी UN जी रिपोर्ट हुई बेनज़ीर भुट्टो मर्डर केस में उनजे मथां बि 100 क्वेश्चन्स आहिनि. जेके माण्हू हुननि इंटरव्यूज़ ॾिना, हुननि खां कीअं इंटरव्यूज़ वरिता विया, हुनमें छा थियो, उहा टीम हिते आई, हुन कीअं पंहिंजा एविडेंसिस जेके आहिनि कलेक्ट कया, असांखे अॼु ताईं न ॿुधायो वियो आहे. सेकेंड इहा कि उन में जेको आहे तंहिंमहिल हुकूमत हुई सदर मुशर्रफ जी, ऐं हिते धमाको थींदो आहे त उनजो जेको मलबो हूंदो आहे उहो साल खणंदा न आहिनि. लेकिन बेनज़ीर भुट्टो जी जॾहिं शहादत थी, उनखे क़तल कयो वियो, विदिन हाफ एन आवर उहा जॻह धोपिजी वई. त जॾहिं एॾे लीडर जी कॾहिं बि डेथ थींदी आहे त उन जॻह खे प्रिज़र्व कंदा आहिनि ऐं उन ते पोइ उहा सिक्योरिटी में ईंदी आहे. उन ते तव्हां एविडेंसिस, पहिरियां त UN टीम कहिड़ा एविडेंसिस हिकिड़ी धोतल जॻह मां कलेक्ट कया, इहो बि अॼु ताईं क्लियर न आहे. उनखां पोइ लाल मस्जिद केस में सिर्फ़ु लाल मस्जिद जा माण्हू न, असां जहिड़ा माण्हू जेके उनजी विसिनिटी में रहनि था उहे बि अफेक्ट थिया. ऐं लाल मस्जिद जो केस बि कि उते वेपन्स एॾे सारे जेको आहे असां जेके पंहिंजे अखियुनि सां वेपन्स ॾिठासीं, एॾे ऑपरेशन खां पोइ उहे वेपन्स साफ़ हुया. ईअं पियो लॻे ॼण कंहिं हाणे अची करे ठाहे करे रखिया आहिनि ऐं तव्हांजे साम्हूं पेश कया आहिनि.
उनखां पोइ बि उनजी माउ जी वालदा जो केस, वालदा जी हलाकत आहे, उन्हनि जी पंहिंजी मौलाना जी हलाकत आहे, त उनमें उनखे फ्री कहिड़े मतिलबु एविडेंस जे थ्रू कयो वियो, इट्स अनक्लियर। जेके बि डिक्टेटर्स आहिनि, ऐं उनखां पोइ जंहिं तव्हां परवेज़ मुशर्रफ जी बॉडी लैंग्वेज अगेन ॾिसो, जंहिं बि केस जी पेशी में ईंदो हुयो त उहो कॉन्फिडेंट नज़र ईंदो हुयो, उनजे मुंहं ते कोई परेशानी न हूंदी कि शायदि मां इन केस में फासी पई हुयमि ऐं शायदि मां निकिरी न सघां। उन कॾहिं बि नज़र बंदि थियण ते कोई क्वेश्चन न खयो। उनजी पार्टी हमेशह उन ते थ्रेट्स जो ॾींदी रही। फॉर्चुनेटली या वरी असांखे कंफ्यूज़ करण लाइ उन ताईं कोई अटैक बि न थियो आहे ऐं उहो सेफ आहे पंहिंजे घर में। त सिर्फ़ु असां माण्हुनि खे कंफ्यूज़ करण लाइ शायदि इहा सॼी ड्रामो क्रिएट कयो वेंदो आहे कि अच्छा जी उनखे थ्रेट्स आहिनि, हे आहिनि, हो आहिनि। उहो आयो आराम सां ॿाहिरि, ऐं असां ॿीहर ॿाहिरि हलियो वेंदो ऐं वरी अमेरिका या सऊदी अरेबिया जी विश खां 5 सालनि खां पोइ असां ते शायदि रूल कंदो हूंदो। त हिते माण्हुनि जी राय जी, गवर्नमेंट जी राय जी, पॉलिटिकल इंस्टीट्यूशंस खे बि असां केतिरो ब्लेम कंदासीं। उन्हनि जे हथ में केतिरी शइ आहे, इहा असांखे पाण आहिस्ता आहिस्ता ओपन थियणु शुरू थींदो आहे कि असां ब्लेम कंदा आहियूं नवाज़ शरीफ खे, ज़रदारी खे, लेकिन शायदि उन्हनि वटि बि उहो कंट्रोल न आहे। ठीक। प्रयास साहब, ये तो 4 केसेस थे जिनमें जमानत हो गई। जो सबसे अहम केस है जिसकी बात आपने भी की कि 2 बार उसने मुल्क का आइन तोड़ा, जिसमें पहली बार तो चलो पूरी फौजी क़यादत उसके साथ थी और मिल के एक काम हुआ, उसको फिर सुप्रीम कोर्ट ने भी जायज़ करार दे दिया, हमारी पार्लियामेंट ने भी 17वीं आइनी तरमीम में उसको जायज़ करार दिया। लेकिन दूसरी बार जो इमरजेंसी लगाई 3 नवंबर को, वो तो अकेले जनरल मुशर्रफ ने लगाई और उसकी न पार्लियामेंट से मंजूरी हुई है आज तक, न सुप्रीम कोर्ट से हुई है। मियाँ साहब जैसे ही इक़्तिदार में आए, उन्होंने पार्लियामेंट में खड़े होकर कहा कि हम आर्टिकल 6 के तहत इसके खिलाफ कार्रवाई करेंगे। FIA की टीम बननी थी, 3 महीने के अंदर कोई रिपोर्ट देनी थी। वो किस्सा सारा कहाँ गया? आपको नज़र आता है कोई पेशरफ्त हुई हो उस हवाले से? सबसे बड़ा केस है वही इनफैक्ट, ठीक है, बाकी सारे केसेस उसके अंडर आते हैं, ठीक है, बिल्कुल। लेकिन उस केस का ना तो कोई सिर मुंह पैर है, ना उसकी कोई डायरेक्शन है। उसके अंदर तो अभी इंडाइटमेंट ही नहीं हुई, उसकी तो अभी FIA को फिर कहा गया कि 6 हफ्ते हैं आपके पास, आप इसकी तहकीकात करें। तो तहकीकात तो फिर असलम बेग वाले केस की भी हुई थी, वो भी सर्द खाने में चला गया। सुप्रीम कोर्ट में वो प्रूफ भी हो गया था किसी हद तक कि ये हाँ ठीक है 1990 का इलेक्शन रिग किया गया था मेहरान बेग स्कैंडल में। हाँ बिल्कुल। तो इसलिए अगेन बात जो 2007 से अदलिया की तहरीक शुरू हुई और हम मीडिया वाले भी मोहतरमा जैसे कह रही हैं कि सब ने उसमें हिस्सा लिया था कि इस मुल्क में आइन और कानून की हुक्मरानी कायम हो जाए वंस फॉर ऑल। और पिछले दौर में जो पीपल्स पार्टी का दौर था, चीफ जस्टिस साहब वो कहते थे कि अब आइन की हुक्मरानी है। तो अब ज़रा हम भी देखें आइन की हुक्मरानी अब भी रहे, अब तो 1 महीना रह गया उनका, तो आइन की हुक्मरानी का तसलसल हम देखना भी चाह रहे थे। और ये केस एक टेस्ट केस था, लेकिन उस केस में भी कुछ नहीं हुआ। जो आपने कहा ना कि इंडिविजुअल थी 3 नवंबर वाला, 3 नवंबर वाला प्रोमलगेशन ऑफ एमरजेंसी का ऑर्डर भी चीफ ऑफ आर्मी स्टाफ की हैसियत से था। उसमें लिखा हुआ था कि आए जनरल परवेज मुशर्रफ एज चीफ ऑफ आर्मी स्टाफ हेयर बाई प्रोक्लेम दी इमरजेंसी इन द कंट्री, ठीक है। हाँ, अलबत्ता जब इन्होंने 29 को वर्दी उतारी, उसके बाद मुझे याद है कि नया ऑर्डिनेंस आया कि इमरजेंसी लिफ्ट करने का अख्तियार सदर पाकिस्तान को होगा, क्योंकि जनरल मुशर्रफ उस वक्त रिटायर होकर सदर बन चुके थे। यानी पावर का, कानून का, आइन का इस कदर इस्तेसाल और इस कदर अपनी ज़ात के लिए इस्तेमाल होना शायद ही किसी मुल्क में होता हो। हम अब भी कहते हैं, इस पे तो कोई शक नहीं है राजा साहब। मैं कहता हूँ हुकूमत उस केस का क्या कर रही है। चलो वहाँ पर तो गवाहियाँ नहीं थी, ठोस शहादतें नहीं थी, लेकिन ये तो हुकूमत ने खुद करना है। यहाँ पे तो अदालत का फिलहाल तो कोई किरदार ही नहीं है ना। हुकूमत नाकाम हुई है, मैं तो कह रहा हूँ हुकूमत को ये करना चाहिए था। हुकूमत नाकाम हुई है, मैं इससे ज़्यादा क्या कह सकता हूँ कि ये आखिर कोई दिन हो हमारे मुल्क में जब हम भी सोचें कि आइन की हुक्मरानी हो जाए, कानून की हुक्मरानी हो जाए, जो कुछ आइन में लिखा हुआ है उसके मुताबिक हो। लेकिन
अदालत ने कहा था कि अब हम आइन की हुक्मरानी को यकीनी बनाएंगे, कानून की हुक्मरानी को यकीनी बनाएंगे, लेकिन अब शायद हमें वो जारगन भी नज़र नहीं आ रहा है। सही। अच्छा, तव्हांखे कीअं थो नज़र अचे त हाणे जन साहब हलियो वेंदो मुल्क मां ॿाहिरि ऐं हुकूमत का बि कार्रवाई कोन कंदी हिन जे ख़िलाफ़? जेके असां हालात आहिनि उनजे मुताबिक़ त असां हर माण्हू हाणे इहो ई थो चए की हर केस मां हिनखे रिहाई मिली ई वेंदी। तव्हां जीअं हाणे डिस्कशन बि कयो पिया, अगेन जेसि ताईं तव्हांखे गवाहान खपनि त नवाज़ शरीफ़ त पाण गवाह, नवाज़ शरीफ़ ई खे मुशर्रफ लाथो हुयो। बिल्कुलु। हाणे नवाज़ शरीफ़ मुशर्रफ सां असांजे हुकूमत जो, असांजे मुल्क जो अलमियो बि इहो आहे कि वॾे सर्कल्स में पॉलिटिकल एलीट्स में पाण में एग्रीमेंट्स थी वेंदा आहिनि, कोई ईंदो आहे कोई वेंदो आहे, हिकु 5 साल हुकूमत कंदा आहिनि, ॿी 5 साल हुकूमत कंदा आहिनि, आर्मी चीफ खे विच में जेको आहे हुकूमत जो मौक़ो मिली वेंदो आहे ऐं जॾहिं आर्मी चीफ वेंदो आहे पॉलिटिकल जेके लीडर्स आहिनि उन्हनि खे माफ़ करे वेंदो आहे, पॉलिटिकल लीडर्स ईंदा आहिनि आर्मी वारनि खे माफ़ करे छॾींदा आहिनि। त अगरि माफ़ी ई ॾियणी आहे त तव्हां कॉन्स्टिट्यूशन छाजे लाइ ठातो ऐं तव्हां लॉ छाजे लाइ ठातो? जेके सभई शयूं असांखे नज़र थियूं अचनि, डेफिनेटली उन्हनि खां उहे मतिलबु इहो न आहे की उहे अनअवेयर हुजनि, उन्हनि खे हर शइ जी ख़बर आहे, लेकिन अगरि उहे नथा करनि त उहे कंहिंजे बेनिफिट में कमु था करनि ऐं पाकिस्तान जे मुस्तक़बिल खे उन्हनि एॾो क्वेश्चनेबल करे छॾियो आहे कि असांखे अवाम चाहींदे हुए बि अगरि अवाम कंहिंखे पंहिंजो हुक्मरान चेंज करण जो बि सोचे थी पई, प्रोटेस्ट करे थी पई, अवाम अदलिया जो ई साथ ॾिनो, मार्च लॉन्ग मार्च थी, लाहौर खां निकिता हेसि ताईं आया, अॼु उहो ई अदलिया शायदि उन्हनि खे धोखो थी ॾे। त अवाम पहिरां लीडर्स ते ट्रस्ट न कंदी हुई, उन्हनि खां पोइ उन्हनि आर्मी ते ट्रस्ट करणु छॾे ॾिनो ऐं हाणे जॾहिं उहा अदलिया ते ट्रस्ट थी करे त अदलिया उन्हनि खे वापसि उहो ई थी ॾेखारे जेको उन्हनि खे पहिरां सियासतदान ॾेखारींदा। त अवाम कंहिं ते ट्रस्ट करे? इवन तव्हां मां चवां सां तव्हां नॉर्मल टैक्सी वारे खां तव्हां पुछंदो न त उहो चवंदो की इहे कानून सख़्तियूं असां ते आहिनि, लेकिन जंहिं गाॾी में बम हूंदो न उनखे कॾहिं इहे पुलिस वारा न रोकंदा। बिल्कुलु। त तव्हांजे लाइ पहिरां त असांजे कॉन्स्टिट्यूशन अगेन सर वारी ॻाल्हि आहे कि जेको माण्हू ईंदो आहे हुकूमत कंदो आहे, जेकी शइ उन आसानी जो तरीक़ो ॻोल्हणु ऐं जेकी शइ उनखे लॻंदी आहे कि असांजे हक़ में सुठी हूंदी उनखे उहो ई मोल्ड कंदा आहिनि। इट्स लाइक अ टिश्यू पेपर फॉर देम। जॾहिं उन्हनि हिदत कंदो आहे हीअं कंदा आहिनि, पंहिंजे लाइ लॉ ठाहींदा आहिनि, आराम सां ज़िंदगी गुज़ारंदा आहिनि, अॻिले दफ़े उनखे कोई ॿियो अची करे उन हैंड ओवर कंदा आहिनि उन टिश्यू पेपर खे अॻिते ऐं ॿियो उन्हनि खे यूज़ कंदो आहे ऐं कॉन्स्टिट्यूशन उहो पोइ हिते पियो आहे, उनजी कोई अहमियत इन मुल्क में शायदि हाणे रही ई न आहे ऐं इन करे ई तव्हां वॾे माण्हू खां वठी करे नंढे ताईं जॾहिं करप्शन मथे लेवल ते थी थिए त हेठि लेवल ताईं बि तव्हां आराम सां पंहिंजे हर केस खे छॾाए हलिया था वञो। त अकाउंटेबिलिटी पाकिस्तान में किथे बि हिन महिल नज़र ई नथी अचे। ऐं मुशर्रफ साहिब जी जेसि ताईं तव्हां ॻाल्हि कई, हा अगरि असांजी गवर्नमेंट सिंसियर थी वञे त मुंहिंजे ख़्याल सां हे ई माण्हू हिननि जो साथ ॾींदा, छोकी हाणे माण्हू डेमोक्रेसी खे हलाइण था चाहिनि ऐं जो एग्ज़ाम्पल तव्हां लास्ट 5 सालनि में ॾिठो कि माण्हू ख़ामोश रहिया, एहतजाज ज़रूरु कयनि लेकिन हुननि आर्मी खे फेवर न कयो। उनमें किरदारु अशफाक परवेज़ कियानी जो बि आहे कि हो पहिरां अॻे न निकिता, लेकिन अगेन इनमें तव्हांखे ॾिसणु खपे कि माण्हुनि जी विल खां बग़ैर न थियो। चलो टाइम थिए बि ब्रेक जो नाज़रीन हलूं था ब्रेक ते। असां गॾु जो ब्रेक खां वापसि अची असां चाहींदासीं त लोकल गवर्नमेंट जो जेके इलेक्शन आहिनि उन हवाले सां कुझु ॻाल्हि ॿोल कयूं। असां गॾु जो अचूं था नंढी साई खां पोइ। नाज़रीन प्रोग्राम में बेहर भलीकार। प्राय साहब, हमने देखा सुप्रीम कोर्ट में 4-5 साल से केस चल रहा है कि मुल्क में लोकल गवर्नमेंट के इलेक्शंस कराए जाएं। ये बदकिस्मती हमारे मुल्क की, जब भी यहाँ पे डिक्टेटर्स होते हैं तब तो इलेक्शंस हो जाते हैं लोकल गवर्नमेंट्स के, लेकिन जमहूरी हुकूमतों में ये बहुत कम हमें देखने में आया है। खैर, आम इंतखाबात हुए, 5 साल से केस चल रहा था, अब सुप्रीम कोर्ट ने कल आर्डर्स दिए, उसके बुनियाद पर इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ने शेड्यूल भी दे दिया, सिंध में 27 नवंबर का, पंजाब में 7 दिसंबर का। लेकिन कौमी असम्बली हमारी आज उसने मुतफ़िका करारदाद मंजूर की है कि ये कम वक्त में इलेक्शन नहीं हो सकते, होंगे तो वो शफाफ नहीं होंगे और उसके मुस्बत असरात नहीं पड़ेंगे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ने कल सियासी जमातों का इजलास भी इस हवाले से बुला लिया है। बात यह है कि इलेक्शंस तो होने चाहिए, लेकिन जिस अफरा तफरी में जिस तरह के शेड्यूल दिए जा रहे हैं कि अब 20 दिन रह गए हैं, 20 दिन के अंदर 10 दिन मुहर्रम के हैं, जिसके दौरान किस तरह की सरगर्मियाँ हमारे पास होती हैं, तो मुमकिन नज़र आता है इलेक्शन होने चाहिए, इससे तो कोई इख्तलाफ नहीं कर सकता। लेकिन इस तरह जल्दबाजी करना, कुछ लोग कह रहे हैं कि चीफ जस्टिस साहब शायद रिटायर हो रहे हैं अगले महीने, वो चाहते हैं कि जब तक मैं इस सीट पे बैठा हूँ मेरे होते हुए इलेक्शन हो जाएं ताकि ये क्रेडिट भी मैं लेके फिर जाऊँ।
جب عامر کرواتے ہیں تو وہ بھی بدنیتی کی وجہ سے کرواتے ہیں کہ ان کو پولیٹیکل سپیس چاہیے ہوتی ہے, اور جب سیاسی حکومتیں نہیں کرواتی وہ بھی بدنیتی کی وجہ سے نہیں کرواتی کیونکہ وہ پاور شیئر ہی نہیں کرنا چاہ رہے. دیکھیں نا, آج صوبائی اسمبلی اور قومی اسمبلی یا سینیٹرز ہیں, ان کا پبلک کے ساتھ رہنے کا ایک ہی طریقہ ہے کہ کسی کی گلی پکی کروا دیں, جو کہ ان کا کام نہیں ہے بنیادی طور پہ. ان کا کام تو ہے لیجسلیشن کرنی, قومی ایشوز کو سامنے رکھتے ہوئے پالیسیز بنانا. لیکن یہ گلی محلے کی سیاست جو ضیاء الحق نے جس کا آغاز کیا تھا, یہ ساری بریڈ ہے تو وہی والی. تو ان کے سوچ میں, ان کی دماغ میں وہی چیز پھنسی ہوئی ہے. جو آپ کہہ رہے ہیں نا کہ صرف 20 دن میں جلد بازی میں راجدھانی ایکسپریس آپ نے چلا دی, کیا ان کو معلوم نہیں ہے کہ آئین کے مطابق لوکل باڈیز الیکشن کروانے ہیں؟ بالکل کروانا. ابھی کورٹ نے ان کو کہا کہ کروائیں, جو ڈیٹس بھی تو پروونسز نے خود دی تھی. دیکھیں نا, 27 نومبر کی ڈیٹ کوئی چیف جسٹس نے یا الیکشن کمیشن نے تو نہیں دی. 7 دسمبر پنجاب میں ہونے ہیں, کس نے ڈیٹ دی تھی؟ گورنمنٹ آف پنجاب نے دی تھی. بلوچستان نے خود ڈیٹ دی تھی انہوں نے. تو اب آپ پہلے ڈیٹ دے دیتے ہیں, صوبائی حکومت ہے نا, انہوں نے ڈیٹ دے دی, اب آپ کہتے ہیں کہ نہیں ہو سکتے. اور یہ جو قومی اسمبلی کی قرارداد ہے, اس میں انہی کے نمائندے بیٹھے ہیں نا, انہی سیاسی جماعتوں کے, جو سیاسی جماعتیں ان صوبوں میں رول کر رہی ہیں. اس لیے مجھے لگتا نہیں ہے یہ کہ 20-25 نہیں, اس میں تو دیکھیں صوبائی حکومت کی بات نہیں ہے, اس میں الیکشن کمیشن خود کہہ رہا ہے کہ ہم مقناطیسی سیاہی کا بندوبست نہیں کر سکتے, ہم بیلٹ پیپرز نہیں چھاپ سکتے, ووٹر لسٹیں نہیں ہو سکتی. یہ تو الیکشن کمیشن نے کہا ہے نا, اس میں صوبائی حکومتیں الیکشن کمیشن نے تو کورٹ میں کہا تھا نا کہ 2 مہینے کا ہمیں ٹائم دیا جائے. بالکل, کورٹ نے کہا کہ صوبوں نے یہ ڈیٹس دے دی ہیں تو آپ کروائیں. ٹھیک ہے, اب میں جو کہہ رہا ہوں کہ نہیں لگتے, اس لیے سیاہی کا مسئلہ چھوڑیں, بیلٹ پیپرز چھپنے ہیں اور بہت سارے بہانے آ جائیں گے, کورٹ کے سامنے رکھے جائیں گے. اب ہم تو چاہیں گے کہ کورٹ ان کو آرڈر دے, اپنے آرڈر کو منوائے, جو نہیں مانتا اس کو کنٹیمپٹ آف کورٹ میں فارغ کرے. انصاف تو سب کے لیے برابر ہونا چاہیے نا. بالکل, جو عدالت کا حکم نہیں مانتا, عدالت بار بار کہہ رہی ہے کہ آپ کروائیں, جو نہیں کر رہے, عدالت ان کو کنٹیمپٹ آف کورٹ میں بلائے اور ان کو 2 مہینے پہلے سے ہی فارغ کرے, جب سے پہلے کورٹ نے آرڈر دیا تھا اور انہوں نے قبول نہیں کیا. انصاف ہوتا ہوا نظر آئے. یہ آج کہہ رہے ہیں کہ جی وفاق, چیف الیکشن کمشنر جو سٹنگ جج ہیں سپریم کورٹ کے, ان کو بھی فارغ کر دیں. جو بھی نہیں کر رہا نا عدالت کا حکم, ڈسپیکٹیو ٹو دیئر پوزیشن اینڈ دیئر پوسٹ, سیدھی سی بات ہے نا. ٹھیک ہے, اور نیکسٹ چیف جسٹس بھی انہوں نے نہیں, جو عدالت کا حکم نہیں مان رہا, جو بھی نہیں مان رہا, ان کو کرنا چاہیے. سیدھی سی بات ہے, ان کو کرنا چاہیے. جو وزیر اعظم کو فارغ کیا گیا کنٹیمپٹ آف کورٹ میں, وہ بھی تو کہہ رہے تھے کہ آئین کے 248 آرٹیکل میں یہ لکھا ہے کہ میں ایسا نہیں کر سکتا. ٹھیک ہے, تو یہ ہیلے بہانے جو ہے نا, انصاف کا ترازو برابر ہونا چاہیے سب کے لیے. لیکن جو نظر آ رہی ہے, اب آپ وزرائے اعلیٰ کو فارغ کروانا چاہتے ہیں. نہیں, جو چیز نظر آ رہی ہے وہ یہ ہے کہ ابھی الیکشن نہیں کروائیں گے, صوبائی حکومتیں الیکشن نہیں کروائیں گی, اس لیے کہ بیلٹ پیپر چھپنا ہے جی, نہیں چھپ سکتا. پرائیویٹ پرنٹرز کو لیں تو ان کو وہ اعتماد نہیں ہے. مقناطیسی سیاہی تو پہلے بھی تھی 2013 کے الیکشن میں, مئی 2013 کے الیکشن میں مقناطیسی سیاہی تھی, جس کی ابھی انگوٹھے آ رہے ہیں سامنے کے, لگائے نہیں ہیں اور ووٹ ڈالے ہوئے ہیں. ٹھیک ہے, اگر ایک بڑا الیکشن دھاندلی کے باوجود الیکشن ہو سکتا ہے, ایکسیپٹ ہو سکتا ہے, تو یہ بھی تو ہو سکتے ہیں. کیونکہ صوبائی حکومتوں نے جو لا بنائے ہیں, کنٹرول پھر بھی صوبائی حکومتوں کو ہوگا لوکل باڈی انسٹیٹیوشن پہ. وہ انڈیپینڈنٹ لوکل باڈیز انسٹیٹیوشن تو ایکٹ کر نہیں سکیں گے. سبھی ان کے میئر بنیں گے, سبھی ان کے ڈسٹرکٹ کونسل کے چیئرمین بنیں گے. اگر آپ ان لاز کو دیکھ لیں کہ چیف منسٹرز کی کیا پاورز ہیں ان لاز کے اندر. صحیح. اچھا, तव्हां जेका बुनियादी शइ मूं प्राजा साहिब खां पुछणु चाही त प्राजा साहिब चवंदा त बदनीयती आहे, हुननि करायूं इलेक्शन त हुननि जी बदनीयती हुई, जमहूरी हुकूमतूं नथियूं कराइनि त हुननि जी बदनीयती आहे. सुप्रीम कोर्ट एॾो तमामु घणो अॻिते वधी एक्शन पई खणे, सुप्रीम कोर्ट जी नीयत तव्हांखे साफ़ सुठी पई नज़र अचे. इनमें इलाही सारी शयूं ॾिसण में आयूं आहिनि. जीअं सर बि चयो कि इलेक्शन कमीशन पहिरां सूबनि जेको आहे डेट्स ॾिनियूं कि असां इलेक्शन्स कराइण था चाहियूं. इलेक्शन कमीशन जो कि असां नथा कराए सघूं छो कि असांजी तयारी न आहे. पहिरीं ॻाल्हि इहा आहे कि इलेक्शन कमीशन जो कमु ई इलेक्शन कराइणु आहे, ऐं अगरि उहो उन जे लाइ तयारी नथी करे सघे त उहो इंस्टीट्यूशन छाजे लाइ क़ाइमु कयो वियो आहे.
इहो उनजी कारकर्दगी ते पाण ई इलेक्शन कमीशन पंहिंजी कारकर्दगी ते क्वेश्चन थो करे. उन्हनि वटि मक़नातीसी इंक या जेकी बि आहे उहा पहिरां खां मौजूदु हुजणु खपे. उन्हनि खे ख़बर हुजणु खपे की हिन मुल्क में इलेक्शन थियणा आहिनि. डेमोक्रेटिक गवर्नमेंट तव्हां ई आणी अथव, तव्हां उनखे हलाईंदव त उनजे लाइ इलेक्शन खपनि तव्हांखे. या त इहा बिली भगत हुई की सूबनि चयो की अच्छा जी असां हिकु क़दम अॻिते वधंदासीं, गुडविल शो कंदासीं ताकी माण्हू वरी अवाम सम्झे की भई अच्छा असांजा अदालत खे मुतमइन कजे. हा चङा हुकुमरान मिली विया आहिनि त हे त करणु था चाहिनि. लेकिन इलेक्शन कमीशन सां उन्हनि पहिरां ई प्लान ठाहे वरितो की जी असां हे ऐलान ॾींदासीं, तव्हां हफ़्ते खां पोइ हे ऐलान ॾिजो. अवाम सम्झी वेंदी की अच्छा जी हुकुमरान सुठा आहिनि, इलेक्शन कमीशन तयारु न आहे त थोरो सुकून आहे. सुप्रीम कोर्ट जी जेसि ताईं ॻाल्हि आहे, सुप्रीम कोर्ट खे बि पाण इहो ई क्वेश्चन इलेक्शन कमीशन खां करणु खपे. इहो ई क्वेश्चन सूबनि खां करणु खपे, सूबाई हुकूमत खां थियणु खपे की हो तयारु छो न आहिनि. सर चयो की उन्हनि खे पॉलिटिकल स्पेस खपंदी आहे ऐं बदनियती हूंदी आहे कराइण में इलेक्शन जी उन्हनि खे डेफिनेटली उन्हनि खे पंहिंजी जेकी आहे उहो पॉलिटिकल स्पेस खपे. मे बी 3 महीननि में उहो पंहिंजी ग्रुपिंग्स हूअं न ठाहे सघिया आहिनि. उन्हनि खे हाणे इहो ख़तरो आहे की अगरि हेॾी जल्दी इलेक्शन्स थी विया त शायदि जेके माण्हू असां था आणणु चाहियूं उहे न अची सघनि. ऐं उहा ग्रुपिंग अगेन उन्हनि खे कुझु ॾियणो पवंदो आहे, कुझु वठिणो पवंदो आहे, त उहो थोरो टाइम लॻंदो आहे की अच्छा जी मुज़ाकरात थियनि. ऐं उन मुज़ाकरात लाइ हिननि खे हाणे टाइम खपनि. ऐं ॿियो इहो की हिकिड़ी ॿी शइ आहे की शायदि डेमोक्रेसी अची वेंदी आहे लेकिन उहो एक्ट जेको आहे डिक्टेटरशिप वांगुरु ई कंदी आहे. नून हुकूमत हुजे त शायदि उहो इहो न चाहींदी की हुननि जी पावर ॿियनि पार्टी सां कंहिं बि सूबे में डिस्ट्रीब्यूट थिए. सेम जॾहिं कोई ॿी हुकूमत ईंदी त उहो बि इहे चाहींदी आहे की असांजी पावर जेकी आहे उन थिए. लेकिन असां वैसे चवंदा आहियूं जस्टिस डिलेड इज़ जस्टिस डिनाइड. भले हिते इलेक्शन डिलेड बि जेके उहे इलेक्शन डिनाइड ई थी वेंदा अगरि न थी सघिया त. वॾी महिरबानी तव्हांजी प्राइस साहब, आपका भी शुक्रिया, आपने टाइम दिया. नाज़रीन असांजे महिमाननि जी ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं. सुभाणे ताईं ॾींदो इजाज़त. अल्लाह वाही.